गोट सैदपुर शरीफ में नाले वाली दरगाह जी आहे उहा आडे शाह बुखारी जी आहे ऐं उन खां अलावा तक जे हिसाब सां असीं ॾिसूं त साईं गदा हुसैन शाह बुखारी जेको न सिर्फ़ घोटकी ज़िलो न सिर्फ़ सिंध पर पूरे पाकिस्तान में उन्हनि जा मुरीद मौजूदु आहिनि। उन्हनि जा मुरीद हर साल इलाही भेरा हिते ज़ाइरीन ईंदा आहिनि जेके ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। हुननि खां अगरि तव्हां पुछी ॾिसो त हू चवंदा त बाबा असीं गुज़िरियल 20 साल पहिरियां असीं हिते अगरि हफ़्ते में हिकु भेरो ईंदा आहियूं त हाणे हिन वक़्तु असीं सालनि में बि कोन। दोस्तो हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां कयूं त जेको आहे सो साईं गदा शाह जो जेको मुक़बरो आहे उहो सैदपुर शरीफ में आहे, पर उन जो जेको आहे सो जेको मेलो लॻंदो आहे उहो पंजाब में लॻंदो आहे, मलीर में लॻंदो आहे। असां पंहिंजे उन्हनि जा दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं शर बिरादरी खे त हिकु दफ़ो मेलो जेको आहे सो साईं जे दरबार ते लॻायो ऐं हिन रोड सां अची ॾिसो, तव्हांखे ख़बर पवंदी त हिते छा हालत लॻी पई आहे थी। अच्छा, तव्हां ॿुधायो त तव्हांजो कंहिं ग्रुप सां को वास्तो या छा कीअं कहिड़े हिसाब सां तव्हां आहियो? जेके बि आहिनि सभु ॻोठाणा आहिनि। इन्हनि मां चंद माण्हुनि जो साथी कंहिं न कंहिं पार्टियुनि सां वजह वास्तो हूंदो, मगर असीं उन्हनि खे को बि बाउंड न कयो आहे। उन्हनि खे असीं हथ मथे खणी करे ॿुधायो आहे त बाबा असांजा सियासत खां हथ मथे आहिनि, असांखे बुनियादी सहूलियतूं जेके न पियूं मिलनि असीं उन लाइ जाॻिया आहियूं। असांखे रुॻो इहे बुनियादी सहूलियतूं मिलनि, असांखे रोड मिले, असांखे रस्तो मिले, असांखे नेकाल मिले ऐं बिजली जो जेको बोरान आहे असांजो उहो ख़तमु कयो वञे। 10 महीननि खां वठी बिजली न आई आहे। महिरबानी करे बिजली फिलफोर बहाल कई वञे। ॿी सूरत में जेकॾहिं असांजा इहे मसइला हल नथा थियनि, असीं गुज़िरियल हफ़्ते मीरपुर मातलो प्रेस क्लब वञी करे उते एहतिजाजी मुज़ाहिरो करे आया आहियूं ऐं उन खां पोइ असीं ॻोठ में बि एहतिजाज कयो आहे। ऐं इन हूंदे बि असांजा मसइला हल न थिया त असां हिन तहरीक ख़तमु न कंदासीं हिन तहरीक खे, मगर हिन तहरीक जो दाइरो वधाईंदासूं। असीं चूंडियल नुमाइंदनि ॾांहुं बि वञी सघूं था, उन्हनि खे हथ ॿधी उन्हनि खां पुछी बि सघूं था त बाबा ॿुधायो, महिरबानी करे ख़ुदा रा ॿुधायो असांखे त आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे। जेकॾहिं उन्हनि ॾोह पंहिंजो बि न ॿुधायो त DC ऑफिस वञी करे असीं धरणो हणंदासीं।